दोस्तों अॼु असां सां गॾु शेरार अली अॼु असांजे हिन महफ़िल में आया आहिनि। सो तव्हांखे अॼु हुनजो नंढड़ो सो कलाम जेको आहे असां हुनखे चऊं था त असांखे थोरो ॿुधाइनि पंहिंजो। जी शेरार बिस्मिल्लाह। ॿ टे ॿोल आहिनि बाबुल शाह सरकार जा हा जेके कुझु दोहिड़ा आहिनि उहो तव्हांजी पेश ख़िदमत आहिनि। बिस्मिल्लाह। ईद जो मौक़ो आहे ऐं असांजा साईं कासिम सरकार हा। डॉक्टर साहब असां सां गॾु हूंदा आहिनि। हा। ऐं ईद जे ॾींहंनि में तक़रीबन मुलाक़ातूं साईं सां थींदियूं आहिनि, तव्हां सां थींदियूं आहिनि। जी जी है तन सच्चे रब दा हुजरा खिड़ियां बाग बहारा विचई मसीता ते विचई मुसल्ले ते विचई सजदे सारा मुख मुर्शिद दा काबा किबला मौला मुख मुर्शिद दा काबा किबला वे मैं आप ही नियत नमाज गुजारा हूँ। सुल्तान बाहू माशाल्लाह। सुल्तान बाहू साकू मुर्शिद मिलिया ते ओ आप ही लहसे सारा हूँ। मौला अली 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 ओदा रब कदी नहीं रुसदा रब दी सौ ओ जिन्नू यार मनावण दा चज होवे ओनू मक्के जावण दी लोड़ नहीं। मौला अली अली ओनू मक्के जावण दी लोड़ नहीं ओ जिन्नू यार दे वेखिया हज होवे। साईं वॾी महिरबानी। वाह वाह ज़बरदस्त। सो दोस्तों इहो शेरार अली ज़बरदस्त असांजो दोस्त। वरी साईं पंहिंजी महिरबानी। जी सर जी डॉक्टर साहब। शहरयार अली सां मुंहिंजी दोस्ती खे कुझु साल थिया आहिनि। जी जॾहिं साईं जन पहिरियों दफ़ो मूं वटि आया हुआ हा हा त तॾहिं साईं जन सां को अहिड़ो मुंहिंजो पहिरियां जो तारुफ़ कोन हुयो। जी सर। पर जॾहिं साईं ॿुधायो त मां थोरो घणो ॻाईंदो बि आहियां हा त पोइ त ख़बर आहे त पंहिंजी फितरत एज़ ए साइकेट्रिस्ट हा एज़ ए डॉक्टर एज़ ए ह्यूमनिस्ट हा उहा त ॾाढी नफ़ीस आहे, छो त हीअ सन्फ़ नाज़ुक आहे। ख़बर पई त साईं जन सन्फ़ नाज़ुक सां तालुक़ु रखनि था त पोइ मां साईं खे चयो थोरो झुंगारे करे ॾेखारियो। पोइ साईं मूंखे हिकिड़ो पंहिंजो रिकॉर्डेड वीडियो ॾेखारी त पोइ मां त उन में वीडियो में गुम थी वियो हुउसि। सुभाउ ॻाल्हि आहे साफ़, मां इहा ॻाल्हि महसूसु कई। पोइ त मां जो फैन बि थियुसि शहरयार साहिब जो ऐं इलाही सारा वीडियोज़ या रिकॉर्डिंग्स या जेके प्रोग्राम साईं जन केटीएन ते कंदा रहिया काफ़ी अरसे खां या हाणे जी सिधी टीवी ते कया अथऊं ॿुधा। हा मां इहा ॻाल्हि महसूसु कई त शहरयार जे फ़न में जेको हीउ पेश करे थो उन का बनावट कोन्हे, नेचुरल हिन माना जो हीउ नेचुरल अंदाज़ आहे। सही। ऐं हीउ जॾहिं ॻायो थो मां उस्ताद मंज़ूर अली ख़ान जी जेका त गुफ़्तगू ॿुधी हुई जंहिंमें हू पंहिंजे ॾाॾे जे लाइ चए पियो त हू जॾहिं ॻाईंदा हुआ हा त ख़बर कान पवंदी हुई त आवाज़ु किथां थो अचे, जीअं न पूरे जिस्म मां आवाज़ु निकिरंदो। वाह वाह। पोइ उस्ताद चए पियो त मां गौर कंदो हुउसि त कुल्हे मां अचे पियो, मथे मां पियो अचे, पेट मां अचे पियो, छाती मां किथां पियो अचे।
साईं चयो त मां पोइ महसूसु कयो त हीअ सिर्फ़ु गलो कोन पियो ॻाए पर पूरो जिस्म जो का महासुर बणिजी वियो आहे, हीअ उनजो आवाज़ु आहे, हीअ उतां पियो अचे। सो मां इहा ॻाल्हि महसूसु कई काफ़ी हद ताईं त शहरयार अली जेको ॻाए पियो इन जो आवाज़ु को गले मां कोन पियो अचे, हीअ पूरे जिस्म मां रूह मां पियो निकिरे। ज़बरदस्त। सो मां काफ़ी सारा दोस्तनि खे सजेस्ट बि कयो भई तव्हां इनखे शहरयार अली खे ॿुधो ऐं इन बारे में शहरयार अली खे बि थोरो मां ॿुधायो, शायदि शहरयार अली मूजिब तव्हां मूंखे इहो था कयो खामखा वधा चढ़ाए पेश था कयो। मां चवणु इहा त साईं जन जी पंहिंजी इहा आहे जंहिंखे चइबो आहे हिकिड़ो अंदाज़ आहे इहो, जंहिंखे चइबो आहे न उहो छा चवंदा आहिनि, स्टाइल आहे जेको अंदाज़ आहे मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो जेको मूंखे सही लफ़्ज़ नथो अचे उन जे लाइ, त पर इहे सभु शयूं शहरयार अली में मौजूदु आहिनि। ऐं पोइ वरी साईं खे मां सची ॿुधायांव त घर में बि मुतारिफ़ करायो ऐं अमर जॾहिं हिन खे ॿुधो ऐं मुंहिंजी अमर जेका आहे हुनखे शाह लतीफ़ जा बेत बि यादि आहिनि, सज्जद सरमद जा बि यादि आहिनि, सूफ़ियाना कलाम इलाही सारा ऐं ॾाढो शौक़ सां ॿुधंदी आहे जी। त पोइ जॾहिं शहरयार अली खे मां ॿुधो त पोइ मूंखां वॾी फैन अमर थी वई शहरयार। ऐं अॼु जॾहिं मां ॿुधायो त मां शहरयार सां अचे पियो मुलाक़ात करणी आहे, वञा पियो ॾहीं चए पियो त अमर चए पई दफ़ा शहरयार खे चओ त तूं हाणे ॻाइणु केटीएम ते छो छॾे वियो आहीं, तूं वरी ॿीहर टीवी ते अच। मां इहा शिकायत साईं जन जे साम्हूं रखी त साईं जन ॾाढो अमर जे लाइ एतिराम अदब सां इहा ॻाल्हि कई अमर खे चओ त मां हाणे केटीएम ते कोन आहियां लेकिन सिंध टीवी ते प्रोग्राम शुरू कयां थो सिंध ऐं संगीत जे हवाले सां। ऐं जेको हुन साईं ॿुधायो बि आहे को लिंक चए थो मोकिलियां थो, उन रिकॉर्डिंग प्रोग्राम आहे जेको अमर खे ॿुधाईंदुसि। जी जी। सो शहरयार अली जा फैन अगरि मुंहिंजे नज़दीक अमर शहरयार अली जी फैन आहे त पोइ पूरी सिंध जी फैन आहे। सिंधी पोइ जिते बि रहे थो त हीअ आवाज़ु सिंध जो रूहानी आवाज़ु आहे। सिंध जी धरती में जेको सूफ़ीज़म समायल आहे हीअ उन जी हिकिड़ी रड़ आहे। उहो आहे न शाह साहिब जो बैत मतां ईअं जो शेख आयाज़ जो आहे, अञा रुञ मां रड़ अचे पई मतां ईअं सम्झी मुआ मोर सारा। सो थर में मोर त मरनि पिया पर इहा जेका मोर जी रड़ आहे इहा सदियुनि जी सदा आहे जेका कॾहिं शहरयार अली जी आवाज़ मां ईंदी, कॾहिं उस्ताद जे ख़ानदान में ईंदी, उस्ताद मज़ूर ख़ान जे ख़ानदान में ईंदी, कॾहिं किथां न किथां कंहिं न कंहिं सूरत में हीअ पंहिंजो रस्तो पाण ठाहे ईंदी, बिल्कुलु ईअं जीअं सिंधु दरिया पंहिंजा रस्ता पाण ठाहींदो आहे। तव्हां केतिरा बंदि ॿधो उनखे कोई रोके कोन सघंदो। सो मुंहिंजूं दुआऊं आहिनि शहरयार अली सां अलाह ताला हिन खे दुआउनि सां वॾे मक़ाम ते वठी अचे। हिन वटि पंहिंजो मक़ाम ऑलरेडी मौजूदु आहे, हिन खे ॿाहिरि हिकु मक़ाम जी ज़रूरत कोन आहे। पर अॼु जे दौर जे हिसाब सां छाकाणि त इंसानु आहे हुनखे उथणो वेहणो बि पए थो, खिलणो पए थो, ज़माने सां हलणो थो पए, उन हवाले सां बि मां इहा दुआ कंदुसि, अमर खे बि चवंदुसि शहर जी दुआ करे त शहरयार अली जो नालो आईंदे थोरो जल्दी फ्यूचर में को हिकिड़े आला मक़ाम ते अचे। हीअ असांजी पंहिंजो तारुफ़ आहे, असांजी सिंध जो तारुफ़ आहे। सो थैंक यू शहरयार अली, तव्हां आयो कुर्ब लखे सां। सो असां पूरी सिंधी जेके माण्हू उन्हनि लाइ त शहरयार दुआऊं कनि त जीअं अञा हीअ अॻिते निकिरे। शहरयार थोरो शहरयार अली खे ॿुधो, शहरयार थोरो पंहिंजे बारे में थोरो मूंखे ॿुधाइजो त तव्हां यानी कीअं स्टार्ट कयो, छा ॿ टे मिंट में। ॾिसो म्यूज़िक हिकिड़ी अता आहे, हिन जे लाइ तव्हां सोचे करे कमु नथा करे सघो। म्यूज़िक जेका हूंदी आहे हिकिड़ी कुदरत तरफ़ां ॾात हूंदी आहे। त मूं कॾहिं बि माना डिसीजन न वरितो त कॾहिं मां सिंगर थींदुसि। अच्छा, चवंदा आहिनि कि सुर जी हिकिड़ी कहावत आहे त लत लॻी वई हिकिड़ी अहिड़ी का, त उहो सुर जॾहिं फील थियणु लॻो, जॾहिं सुर खे महसूसु करणु लॻासीं त सुर जा थी वियासीं। पोइ ख़बर न पई त केॾी महिल मौसीक़ी जे हवाले थी का चोट लॻी हुजे। चोट ॾिसो न ज़रूरी न आहे, काफ़ी इश्क तव्हांखे इंसान सां थिए। मां त चवंदो आहियां मुंहिंजो इश्क मौसीक़ी आहे। अच्छा, म्यूज़िक सां मूंखे बेहद दर्जे जो इश्क आहे। माना मूंखां त मानी खसे छॾो मां हली वेंदुसि, मूंखां जेकर गिटार या मुंहिंजो को हारमोनियम खसे त मां शायदि न ॾिसां। अच्छा, सही आहे। मां इन में इहा ॻाल्हि कंदुसि त शहरयार सफ़र करे मौसीक़ी तरफ़ कोन वियो, मौसीक़ी शहरयार जे अंदरां फुटी आहे ऐं उन शहरयार जी शख़्सियत खे मोडिफाई करे छॾियो आहे ऐं हीअ उन जे लाइ हिकिड़ो सोर्स बणिजी वियो। ठीकु आहे, त हू मौसीक़ी खे हिकिड़ो रस्तो ॾिए अंदरां पंहिंजे इज़हार जे लाइ। सो शहरयार सिर्फ़ु उनखे रस्तो ॾिनो आहे, बाक़ी मौसीक़ी मुंहिंजे नज़दीक शहरयार जे अंदर में शहरयार जी रूह में रचियल बसियल ऐं समायल आहे। ज़बरदस्त। सो शहरयार आख़िर में सिर्फ़ु पंहिंजो कॉन्टेक्ट नंबर ॿुधाइजो त असांजे दोस्तनि खे ख़बर पए। तव्हां कॉन्टेक्ट नंबर तव्हां डिस्क्रिप्शन में ॾेई छॾिजो त दोस्तनि खे मिली वेंदो इंशाअल्लाह ताला। ठीकु आहे। बाक़ी बसि तव्हां सिंधवासियुनि जी ऐं जेके मैसेज मुंहिंजो हमेशह कॉमन मैसेज हिकिड़ो ई मैसेज हूंदो आहे त कोशिशि कयो जेका तव्हांजे आस पास जी जेका तव्हांजी दुनिया आहे उहा तव्हांजी ज़ात मां रंज न हुजे, तव्हांजी ज़ात मां राज़ी हुजे। हा, ठीकु सर। सो वॾी महिरबानी शहरयार दी, थैंक यू सर।